सिंधी म्यूज़िक डायरेक्टर्स में जंहिं म्यूज़िक डायरेक्टर पंहिंजो ख़ासि नालो कढियो सिंधी ऐं हिंदी फिल्मुनि में म्यूज़िक ॾेई करे, उहो हो श्री बुल्लो सीराणी। संदसि सॼो नालो हो बुल्लो चंदीराम रामचंदाणी। संदसि जनमु थियो मे जे महीने में ऐं हिन संसार मां चालाणो कयो मे जे महीने में। अॼु संदसि यादि में असीं तव्हांखे मिलाईंदासीं किन शख़्सनि सां जिन जे हू ॾाढो वेझो हो। दादा बुल्ले सीराणी जा ही दोस्त, ही मित्र, ही शागिर्द तव्हांखे ॿुधाईंदा बुल्ले सीराणी जे बारे में। त पहिरीं मिलंदासीं डॉक्टर मोती प्रकाश सां। जिते सिंधी संगीत जो ज़िक्र कजे त जेके नाला दिलि ते तरी था अचनि से आहिनि भगत कंवरराम, जीवणी बाई, नवाबी, गोली वग़ैरह। उनखां पोइ ॿिए दौर में सिंधी ॿुधंदड़नि खे मोहित करण वारो वॾो संगीतकार हो मास्टर चंद्र। प्रोफेसर राम पंजवाणी सूफ़ी कलाम खे माण्हुनि जे वेझो आंदो ऐं उनखे लोकप्रिय बणायो। असांजा ॿिया ॻाईंदड़ संगीतकार बि हुआ जिन न फ़क़ति सिंधीअ सां बाल बलाया पर हिंदुस्तानी फिल्म इंडस्ट्रीअ में बि पंहिंजो नालो चमकायो। जिन में मूंखे जेके यादि अचनि था, अवल नालो अचे थो गुलशन सूफ़ीअ जो, उनखां अॻो राम टी हीरा जंहिं हिकु ॿिनि हिंदी फिल्मुनि में गाना न हुआ। तंहिंखां पोइ बुल्लो सीराणी, हमें तो लूट लिया मिलके हुस्न वालों ने, काले काले बालों ने, गोरे गोरे गालों ने। हमें तो लूट लिया मिलके हुस्न वालों ने, काले काले बालों ने, गोरे गोरे गालों ने। हिंदी संगीत जो को दौर हो जेको बुल्लो सीराणी जे नाले सां हिंदुस्तानी फिल्म इंडस्ट्रीअ में हलियो। विरहाङे खां अॻु जेसि ताईं मूंखे यादि आहे, जॾहिं मां अञा नंढो हुउसि, ॿार हुउसि 13-14 सालनि जो, मूंखे हिकिड़ी फिल्म यादि थी अचे जंहिंजे पोस्टर में मूं नालो पढ़ियो बुल्लो सीराणी जो। फिल्म हुई राजपूतनी। उनजो ख़ुर्शीद वियो ॻायल हिकु गीत हो, जा परवाने जा कहीं शमह जल रही है। तंहिंखां सवाइ कारवां फिल्म जेका केदार शर्मा जी फिल्म हुई, जंहिंमें कमला चैटर्जी ऐं अरुण अदाकार हुआ, उनजो म्यूज़िक बि बुल्लो सीराणी ॾिनो। उनजो गानो हिकिड़ो मशहूरु हो, रोको न तुम कारवां को जाने भी दो, जाने भी दो। उन बुल्लो सीराणी सां मुलाक़ात मुंहिंजी विरहाङे खां पोइ सिंधी रेडियो प्रोग्राम जे सिलसिले में मुंबई में थी। सजन मुंहिंजो हलियो वेंदो, सजन मुंहिंजो हलियो वेंदो, सिज मथां उभरी सजन मुंहिंजो हलियो वेंदो, सिज मथां उभरी सजन मुंहिंजो हलियो वेंदो। बुल्लो सीराणी में हिकिड़ी जेका ख़ूबी हुई सा इहा हुई त जेकॾहिं सिंधी संगीत जे ख़िदमत जो जिते सुवालु उथंदो हो, उते हू कॾहिं बि पहुची न पियो। हू हमेशह ईंदो हो, हमेशह ईंदो हो, पर शर्मीलो सुभाउ जो हो। शर्मीलो सुभाउ जो अहिड़ो
जो परदे पुठियां बीहणु चाहींदो पर अॻियां माण्हुनि जे अॻियां अचणु न चाहींदो। इहा संदसि हिकिड़ी वॾी निमाणे जी निशानी हुई ऐं संदसि माहिरियत ऐं संगीत जे ॼाण जी शायदि हुई त बुलो सीराणी इन मशहूरीअ खां नाले खां घणो परे भॼंदो। बुलो सीराणी 50 खां 60 फिल्मुनि में हिंदी फिल्मुनि में संगीत ॾिनो ऐं तंहिंखां सवाइ सिंधी फिल्मुनि में बि बुलो सीराणी संगीत ॾिनो। राय ॾियाच मिसाल तौरु जंहिंमें हुन गीत ॻाया। तंहिंखां सवाइ अबाणा फिल्म जेका पहिरीं निकिती हुई जंहिंमें सी अर्जुन बि साण साथ हो, उनजो हुन संगीत ॾिनो। बुलो सीराणी जॾहिं सिंधी रेडियो प्रोग्राम में आयो तॾहिं हिकिड़ो सिंधी प्रोग्राम जो हिकिड़ो नओं वक़्तु थियो पैदा, नओं दौरु थियो जंहिंमें बुले जहिड़ो ॼाणू माण्हू संगीतकार सो हिकिड़े रवाजी रेडियो जे प्रोग्राम में बि अचण जी क़बूलियत ॾींदो हो ऐं ईंदो हो। पोइ उते हुन भगवंती नावाणी सां गीत ॻायो, ध्रुव गोसाणी सां गीत ॻाया, आशा हरगुनाणी सां गीत ॻाया ऐं CH आत्मा बि संदसि संगीत में रेडियो ते प्रोग्राम ॾिना। बुलो सीराणी में हिकिड़ी ख़ूबी हुई, सा इहा निमाणो ॾाढो ठाह ठूह खां परे बाख़लाक़ माण्हू हो जंहिंखे फिल्म इंडस्ट्री जे रंग में कॾहिं बि को कारो दाग़ न लॻो। हू हमेशह संगीत जे धुन में रहंदो हो ऐं जेका शेवा खांसि पुॼंदी हुई सा कंदो हो। हुन कमला जांगियाणीअ सां बैठकूं कयूं, हुन आशा गुनाणी खे संगीत सेखारियो, हुन मधु शहरीअ खे संगीत जी सिख्या ॾिनी। इहा बुलो सीराणी जी ख़ूबी हुई जंहिंमें हुन कॾहिं पैसे जी लालच न कई। बुलो सीराणी जहिड़ो माण्हू को विरले लभंदो, अहिड़ो लविंग माण्हू, तमामु लविंग माण्हू ऐं चङो होशियारु हो ऐं सम्झू माण्हू खपंदा हुआ हुनखे। ऐं मूं वटि ईंदो हो, चवंदो हो त जेकॾहिं मां अस्थाई थो ठाहियां, तोखे अंतरो ठाहिणो हुजे त तूं भले तूं पाण ठाहे, या किथे तोखे कुझु फेरिणो हुजे सुर में या ताल में त पाण ई तूं करे सघीं थी। ऐं मूंखे सभु का लिबर्टी ॾींदो हो, चवंदो तोखे एतिरी नॉलेज आहे जो तूं सभु करे सघीं थी। घनश्याम वासवाणी सिंधियुनि जो वॾो सुरीलो ऐं मशहूरु गायक कलाकार आहे। हिन केतिरा ई गीत ॻाता दादा बुले सीराणीअ जे डायरेक्शन में। अचो त मिलूं हुन सां। घनश्याम जी, तव्हांजी मुलाक़ात दादा बुलो सीराणीअ सां कॾहिं ऐं कीअं थी? मां ख़ुशकिस्मत आहियां कि दादाजन सां मां चङो ई वक़्तु सां गुज़ारियो म्यूज़िक जे बाबति, ऐं लॻभॻि 25 साल खनि थी विया हूंदा इन ॻाल्हि खे। मूंखे दादाजन गॾिया हुआ हिकिड़ी TV रिकॉर्डिंग जे सिलसिले में, सिंधी प्रोग्राम थी रहियो बॉम्बे दूरदर्शन जो, त उते तव्हांजी पहिरीं मुलाक़ात थी। ऐं तव्हां उन रिकॉर्डिंग में कहिड़ो गानो ॻायो या हुन कहिड़ो गानो कंपोज़ कयो तव्हां लाइ? हिकिड़ो प्रोग्राम थी रहियो जंहिंमें ॿई रचनाऊं असांजा मरहूम उस्ताद शाइर नारायण श्याम साहिब जूं हुयूं। हिकिड़ो गीत हो अञा रोशनी ॾे, अञा रोशनी ॾे, ऐं ॿियो हिकिड़ो गीत हो जेको ॾाढो मक़बूल थियो, ज़िंदगीअ जे राह में डोड़ी जॾहिं थकिजी पवां। इन गीत जो असांखे जे तव्हां 2 सिटूं ॻाए ॿुधायो त असांजे दर्शकनि खे ॾाढो मज़ो ईंदो।
जिंदगी जे राह में डोड़ी जॾहिं थकजी पवां याद तोखे थो करियां याद तोखे थो करियां जिंदगी जे राह में डोड़ी जॾहिं थकजी पवां याद तोखे थो करियां याद तोखे थो करियां। दादाजी पर्सनैलिटी कीअं हुई? दादा बुलो सिरानी साहब ॾाढा ख़ुशि मिज़ाज हुआ ऐं ॾाढा पॉज़िटिव हुननि जी अप्रोच हूंदी हुई। ॾाढे सवलाई सां सभिनीनि खां कमु वठंदा हुआ। उहो नओं आर्टिस्ट हुजे या मझियल कलाकार हुजे ऐं ॾाढो टैक्टफुली हुन खां कमु वठी सघंदा हुआ ऐं ॾाढो घणो पिरायोसीं दादाजिनि मां। तव्हांजो मनपसंद गीत जेको दादा जो कंपोज़ कयल आहे उहो ॿुधायो प्लीज़। हिकिड़ो मूं टीवी प्रोग्राम जे लाइ हिकिड़ो वाजदे निर्मल साहब जो गीत हो ऐं सिंधी फोक ते बेस्ड हो। रुसण खोज राणा जुदाई थी मारे सिखो अब सरची घड़ी बन गुजारे ओ जुदाई थी मारे घड़ी बन गुजारे ओ मियाँ बाबा रुसन घोल राणा जुदाई थी मारे सिखो अब सरचे घड़ी बन गुजारे ओ सिखो अब सरचे घड़ी बन गुजारे। हिंदी फिल्मुनि में बुलो सी राणी जे संगीत में जेका मशहूरु फिल्म थी सा हुई जोगर चंदूलाल शाह जी, जंहिंमें दिलीप कुमार ऐं नरगिस रोल अदा कयो। उन मीरा जा पद हुआ। बुले जे संगीत में हिकिड़ी ॿी ख़ूबी हुई त हू संगीत जो भाव गीत जो भाव जटीलो हो ऐं उन नमूने उनखे पेश कंदो हो जीअं उहो माण्हुनि जे ॿुधंदड़नि जे कननि ताईं न पहुचे पर उनजे रूह ताईं पहुचे। संदसि संगीत में अखरनि जो उछिड़ाव अहिड़ो हूंदो हो, गीतनि में धुन में अखरनि जो उछिड़ाव अहिड़ो हूंदो हो जो माण्हू ताईं पहुचे। उन शाम जो हुन गीत ॻायो, छॾ रुसण जी रीत राणा आओ त परचूं पाण में तो बिना थिया भींग भाणा आओ त परचूं पाण में। त उछिड़ाव गीत जो जेको हो सो अहिड़ो सुठो हो जो रूह ताईं पहुची वञे। बुलो सी राणी मुंहिंजो बि हिकिड़ो गीत ॻायो जेको पोइ अखिल भारत सिंधी ॿोली साहित्य सभा क़ौमी तरानू करे उनखे क़बूलु कयो ऐं माण्हुनि ताईं पहुचायो हो। आंधीअ में जोत जॻाइण वारा सिंधी ऐं ख़ाक खे सोन बणाइण वारा सिंधी। ऐं तव्हांखे ॿुधी अजब लॻंदो त कोरस गीत में बुलो सी राणी पहिरियों दफ़ो स्टेज ते आयो जंहिं उन गीत खे न फ़क़ति सुर ॾिनो धुन ॾिनो पर पाण उहो गीत ॻायो ॿियनि ॻाइदड़नि सां गॾु। गिरधर मीराणी हो, दुरु गुरसाणी हुई ऐं कमला जांगियाणी हुई। इहे इन्हनि सभिनी जो गीत ॻायो केसी कॉलेज में सिंधू धारा जे पहिरें साल जे पूरे थियण ते। आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी, आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी, आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी, ऐं ख़ाक खे सोन बणाइण वारा सिंधी, आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी।
सचल सामीअ जे वरसे वारा शाह सचल सामीअ जे वरसे वारा नस नस में बहे थी जिंजे सिंधु धारा नस नस में बहे थी जिंजे सिंधु धारा थी रहन मलीर में मारुअड़ा है झर जंगल में झांगियड़ा थी रहन मलीर में मारुअड़ा है झर जंगल में झांगियड़ा पर पटके बाबू बनाइण वारा सिंधी ऐं खाक के सोन बनाइण वारा सिंधी आदीअ में जोत जगाइण वारा सिंधी मधु शहरी जेका हाणे कृतिका किंगर आहे, हीअ दादा जी मनपसंद स्टूडेंट हुई। मधु सालनि जा साल दादा बुले सीराणे खां संगीत जी सिख्या वरिती। अॼु मिलंदासीं मधुअ सां ऐं ॿुधंदासीं के गुज़ारियल पल दादा बुले सीराणीअ सां। दादा जी सेखारण जो अंदाज़ कहिड़ो हो, स्टाइल मेथड कहिड़ो हो? दादा जे सेखारण जो स्टाइल ॾाढो सिंपल हूंदो हुयो। हर मुर्क खे एतिरो सुंदर बणाईंदा हुया, भले उहा नंढी मुर्क हुजे, मुर्क वॾी हुअणु ज़रूरी न आहे। नंढी में नंढी मुर्क सुहिणी लॻंदी हुई ऐं हिकु हिकु अखर ते केतिरो वज़न हुजणु खपे, इन ते हिननि जो वधीक ध्यानु हूंदो हुयो। दादा जो पंहिंजो पर्सनल फेवरेट कहिड़ो हूंदो हो? मुंहिंजे हिसाब सां गोवर्धन भारती जो लिखियलु गीत जग मेरिया टामे जा टुकड़ा। हाणे उन जूं ॿ लाइनूं तव्हां गुनगुनाए। ज़रूर। जग मेरिया टामे जा टुकड़ा मुँह मेरिया गीतन जा मोती। जग मेरिया टामे जा टुकड़ा मुँह मेरिया गीतन जा मोती। जग मेरिया दुनिया दुख खे दुख थे जातो, दुनिया दुख खे दुख थे जातो, पर मूं दुख जो मरहम सुञातो। दुख जे नाज़ुक नववर्णीय खे, दुख जे नाज़ुक नववर्णीय खे पहरायुम पीड़ा जी पोती। जग मेरिया टामे जा टुकड़ा मुँह मेरिया गीतन जा मोती। जग मेरिया टामे जा टुकड़ा मुँह मेरिया गीतन जा मोती। जग मेरिया। दादा जी कॉम्पोजिशन बिल्कुलु मन मोहींदड़ आहिनि ऐं तव्हांजो आवाज़ बि ॾाढो सुहिणो आहे। त दादा सां गॾु तव्हांजो के अणविसंदड़ यादूं आहिनि जेके तव्हां असीं सां शेयर करे सघो था? मूंमल अॼु भले ई दादा न आहिनि दुनिया में, लेकिन मुंहिंजे आवाज़ में मूंखे हमेशह फील थींदो आहे मां सां गॾु आहिनि। उन्हनि जूं सेखारियल ॻाल्हियूं मुड़कियूं कॾहिं न विसरंदियूं। उन ज़रिए मुंहिंजे क़रीब आहिनि। दादा जो हर हिकु सेखारण जो क्लास, उन्हनि सां गॾु म्यूज़िक सिटिंग्स मूंखे कॾहिं न विसरंदियूं। तॾहिं ट्यूशन ॾींदो हो ज़ालुनि खे, भाई बंधाणी ज़ालुनि खे। 10 12 हुयसि,
फोटा बसा नाला मूंखे नाला बि विसरी विया आहिनि 17 साल 18 साल थी विया आहिनि। त दादा जॾहिं संगीत पिक्चर में ॾींदो हो त तॾहिं कीअं ख़ुशि रहंदो ॾाढो? पिक्चर में रंजीत वारे सेठ चंदूलाल शाह योगनि खां पोइ हुनजो पघार वधायो। अफ़सोस आहे बुलोसी राणी जेको संगीत जो हेॾो शैदाई हो, जंहिं जे गीतनि माण्हुनि खे झूमायो, तंहिंजो उहो क़दुरु न थियो जेतिरो थियणु खपंदो हो। न फ़क़ति सिंधियुनि में पर फिल्म इंडस्ट्रीअ बि जोगनि जे संगीतकार जो उहो क़दुरु न कयो ऐं पछाड़ी ॾींहंनि में हू बिल्कुलु गोशे नशीन थी वियो। बुलोसी राणी असांखे अॼु बि यादि आहे। सिंधी संगीत या हिंदी फिल्मुनि जो जॾहिं ज़िक्र थींदो तॾहिं बुलोसी राणी यादि कयो वेंदो ऐं हमेशह यादि रहंदो।